जी सलवात जो वास्तो थिए कुर्बान अली मेतरो साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं हर मुश्किलात खां बीमारियुनि खां पनाह 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 ऐं निजात अता फरमा। आमीन। कुर्बान अली साईं के अॼु जेको हे धक लॻो आहे हथ में जल्दी ठीक थी वञे इमाम सजाद जे सदके साईं के जल्दी शफात फरमा। कुर्बान अली साईं के साईं जे बचड़न के पुटन न्याणन के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। एॾो के शहबाज ॾिनो मेतलो साहब के साईं जे सॼे अहयाल खे क़यामत ताईं आबाद फरमा। उस्ताद इल्ताफ हुसैन मेतलो साहब के उस्ताद इल्ताफ साईं जे सॼे घर के घर वारनि के साईं क़यामत ताईं आबाद फरमा। वॾेरो वज़ीर अली मेतलो साईं के उनजे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला कुर्बान अली मेतलो साहब अॼु जंहिं लाइ दुआ जे लाइ सोचनि था जा जंहिं बि साईं के दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि जा बच्चा घर क़यामत ताईं आबाद फरमा। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ रब करीम अमा फातिमत ज़हरा जो वास्तो थिए अॼु कुर्बान अली साईं जे मुंहिंजे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। आमीन। ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। आमीन। ज़ीशान फुल पोटो खे रोज़ी में गईबी ज़ाहिरी गंज गंज अता फरमा। आमीन। ओ मौला जेके भी बेरोजगार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। आमीन। बेरोजगारनि खे रोज़ी अता फरमा। आमीन। गुलज़ार साईं फुलपोटो जा बच्चा घर आबाद फरमा। आमीन। जमात जे निगरान बाबा अरबाब अली मेतलो साहब के अरबाब साईं जे सॼे कबीले खे क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। मौला कुरान जे सदके महबूब जी सारी उम्मत के फिरका वारियत खां बचा। आमीन। लतीफ जे दसियल पैगाम ते हला। आमीन। मौला अल्लाह महबूब जा पैरोकार वली सगोरन जे दसियल वाट ते हलण ईमान वारनि खे सभिनी खे नसीब फरमा। आमीन। सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि अली अकबर जो वास्तो थी या मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। आमीन। ओ मौला महबूब जी उम्मत के क़यामत ताईं फिरके वारियत खां बचा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या रसूल अल्लाह अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे